दादलाकारी में टाउन के मुलाजिम पारा टाउन चेयरमैन खिलाफ एहतजाज किया वियो। ॻोठ मोचारो महर जे रहवासी फरमान महर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2012 में मकानी खाते में नौकरी मिली हुई, जंहिंजी लगातार पगार मिलंदी हुई। हुन चयो त जॾहिं मीरपुर माथेलो टाउन जो चेयरमैन शहबाज खान लुंड चूंडजी आयो आहे, उन ॾींहं खां मुंहिंजी पगार बंदि कई वई आहे। मां इन करे पहुतो आहियां जो मुंहिंजी शहबाज खान पगार लुंड साहब पगार रोकियो बीठो आहे। मां इन करे पहुतो आहियां। हाणे मां साईं खे अर्ज़ु कयां थो बराए महिरबानी करे मुंहिंजी पगार कई। अगरि जे पगार मुंहिंजी न थी त पोइ मां जेको आहे पंहिंजो मीरपुर माथेले टाउन ऑफिस जे अॻियां पुॼी मां पाण खे बाहि ॾींदुसि। इन जो ज़िम्मेवार शहबाज खान लुंड हूंदो। पगार सिर्फ़ु तक़रीबन 4 साल थी चुका आहिनि। हिन टाइम पगार न थी आहे मुंहिंजी। ॻोठाणे सिंध जे वॾे वज़ीर ऐं सरदार ख़ालिद खान लुंड खां मुतालबो कयो त जल्द पगारूं जारी करायूं वञनि त जीअं हू घर जो चुल्हो ॿारे सघे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk